नाज़रीन ख़बरुनि ऐं अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदासीं जेकबाबाद जे सदर थाणे जी हद यूसी बकापुल स्टाफ वटि हथियारबंदनि जी फायरिंग में 3 ॼणा थॾे ते क़त्ल थी विया आहिनि, जॾहिं त हिकु वाटड़ू ज़ख़्मी थी पियो आहे। गोलियूं लॻण सबबि पुलिस एहलकार गुलाम मुस्तफ़ा चालाणी ऐं संदसि भाउ गुलाम कादिर मारिजी विया आहिनि। फायरिंग में वाटड़ू ज़ख़्मी थी पियो आहे। वाक़ियो चालाणी बिरादरीअ जे 2 धुरियुनि में हलंदड़ पुराणे तकरार तां पेश आयो आहे, पुलिस जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह करियो पिया जेकबाबाद जे सदर थाणे जी हद यूसी बकापुल स्टाफ वटि हथियारबंदनि जी फायरिंग में 3 ॼणा थॾे ते क़त्ल थी विया आहिनि, जॾहिं त हिकु वाटड़ू ज़ख़्मी थी पियो आहे। गोलियूं लॻण सबबि पुलिस एहलकार गुलाम मुस्तफ़ा चालाणी ऐं संदसि भाउ गुलाम कादिर मारिजी विया आहिनि। फायरिंग में वाटड़ू ज़ख़्मी थी पियो आहे। वाक़ियो चालाणी बिरादरीअ जे 2 धुरियुनि में हलंदड़ पुराणे तकरार तां पेश आयो आहे, पुलिस जो इहो चवणु आहे।